पाणीअ जे लाइ आवाज़ु उथारियो, जेके बि मुल्क जा मसइला आहिनि उन्हनि जे लाइ हमेशह आवाज़ु उथारींदा रहंदव। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, सच चवण जो वक़्तु जॾहिं अचे त असां पंहिंजा रिश्ता निभायूं या सच ॻाल्हायूं। अगरि असां पंहिंजा रिश्ता निभाईंदासीं, असां पंहिंजाइप निभाईंदासीं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सच जो क़तलु थींदो। ऐं सच जो जॾहिं क़तलु थींदो त यकीन कयो हिन ज़मीन ते एॾो नुक़सानु थींदो, ॼण राकास घुमी वेंदो। ऐं उन सच न चवण जे करे हिन मुल्क जो नुक़सानु थींदो, हिन माशरे जो नुक़सानु थींदो, परावनि सां गॾु पंहिंजनि जो बि नुक़सानु थींदो। इन जे करे सच ॻाल्हाइजे। मां हिन मुल्की सियासत जे हवाले सां ॻाल्हि थो कयां। जीअं अॼु असांजे सिंध जा मारूअड़ा पाणीअ जे चुके लाइ सिकी रहिया आहिनि। माल उते पाणी पीए, गॾ उते पाणी पीअनि, इंसान उते पाणी पीअनि, फसलुनि लाइ पाणी कोन्हे। माण्हू कोहनि खां कोह पंहिंजी फैमिली सां वञी दॿा भरे अचनि ऐं पोइ उनजो पाणी पीअनि। ऐं हेॾी मादनियात सां भरियल अलाह जे नवाज़ियल हीअ सिंध धरती ऐं असांजो हीउ सॼो मुल्क, जंहिंमें असांजा पंहिंजा असांजे ग़रीब मारूड़नि खे उञ बुख में मारणु था चाहिनि। इमरान ख़ान जो दौरु आयो, वॾी वावेला हुई। असुल में इमरान ख़ान जे दौर में काबीना साॻी हुई। हाणे जेका काबीना वेठी आहे साॻी काबीना ई जो इहे विकिरो थी कॾहिं हिन पासे कॾहिं उन पासे। त हाणे हू जेको मुख हुयो उहो अकेलो शख़्स हुयो। हज़ार इल्ज़ाम असांजा उन्हनि ते हुया। ऐं हीअ जेके असांजा पंहिंजा वेठा आहिनि, जिन जा 70 साल 74 साल खां जिन जे हथ में हीअ मुल्क आहे, त उन्हनि छा कयो? बुख बदहाली असांखे इन्हनि ॾिनी, बिजली जी लोड शेडिंग इन्हनि ॾिनी, सिहत असांजी ख़राबु इन्हनि कई, तालीम असां खां इन्हनि खसी, अमुन असां खां इन्हनि खसियो। असांजा हाई क्लास जा पढ़ियल नौजवान वञी मज़दूरियूं था कनि, उन्हनि जा ज़िम्मेवार हे। नियाणियुनि जूं इज़तूं महफ़ूज़ न आहिनि, उन्हनि जा ज़िम्मेवार हे। सॼे मुल्क खे खाई पाण पैसो ॿाहिरि शिफ्ट कयूं वेठा आहिनि। हिकिड़े सचे माण्हूअ जे कढ असां बाहि बारी त इमरान ख़ान ख़राबु आहे, इमरान ख़ान महांगाई कई। इमरान ख़ान चलो महांगाई कई, हाणे हे वरी कहिड़ा मसीत जा कख आहिनि त जेको पंहिंजे ई सूबे खे नथा संभाले सघनि, त उते बचा बुख था मरनि, बचा उते उञ था मरनि, फसलुनि लाइ पाणी कोन्हे। आबादगार काॾे वञे? कंहिंखे दांह ॾे आबादगार? जेका हीअ हुकूमत हलंदड़ आहे, उन काबीना में जेके बि माण्हू वेठा आहिनि, तव्हां अगरि ॾिसंदव न, गौर करे ॾिसंदव त हिकु माण्हू बि करप्शन जे केस खां आज़ादु कोन्हे। उहे मुल्क सां छा वफ़ादारी कंदा? केरु थो चए त इहे वफ़ादारी कंदा? जेको 25 साल खां वठी इमरान ख़ान पंहिंजी पार्टी खे ठाहे अची मुल्क जो वज़ीर अज़म थियो, उन अकेले जी पार्टीअ हिननि खे रेलगाॾी ठाहिण ते मजबूर कयो। जेके 11 पार्टियूं गॾु थी रेल जा गाॾा ठाहिया अथऊं, जेके सॼी ज़िंदगी हिक ॿिए खे गारियूं गंद ऐं हिक ॿिए ते इल्ज़ाम ॾींदा रहिया आहिनि, अॼु उहे सभु हिकिड़ी सीट ते वेठा आहिनि। वजह छा आहे? त हू मुल्क खे शऊर जे तरफ़ वठी पियो वञे। मुल्क जो अवाम शऊर में अचे, उहो जागे। जेको 75 साल खां असां खां शऊर खसियो वियो, उहो 3.5 सालनि में इमरान ख़ान शऊर पब्लिक में आम करे छॾियो। उनजो नतीजो इहो थियो, असां में शऊर आयो, तव्हां में शऊर आयो, सोशल मीडिया ते हर इंसान खे शऊर आयो, अनपढ़े खे शऊर आयो। 70 साल खां वठी जेके पार्टियूं 11-12 पार्टियूं जेके कॾहिं बि गॾु न थियूं, त अॼु उहे सभु हिकिड़े प्लेटफॉर्म ते वेही उन्हनि सीटूं विरायूं त तूं वज़ीर आज़म थी त मां वज़ीर ख़ारिजा थियां, मां हीअ सीट संभालियां, तूं हीअ सीट संभाल। सीटूं वेही विरायूं अथऊं मजबूरनि। न त पुराणे दौर में ईअं हूंदो हो त माना खणी पॉलिसी कंदा हुया त हिन दफ़े सॼी सीट तूं खण त हिन दफ़े मां खणंदुसि। पर हिन दफ़े सभु हिकिड़े प्लेटफॉर्म ते थिया। इन जी वजह, इन जो नतीजो इहो थियो जो इमरान ख़ान असांजे पब्लिक में शऊर आंदो। इहो शऊर जो नतीजो आहे। हर नंढे वॾे वटि मोबाइल अची वियो आहे, त उन वटि शऊर अची वियो आहे। उहो लिखी सघे थो, उहो ॻाल्हाए सघे थो, उहो वीडियो छॾे सघे थो। का बि ॻाल्हि दुनिया जी नथी लिखी सघे। पाणी आहे नथो लिखी सघे, काथां करप्शन थो थिए न लिखी सघंदो, काथां अस्पताल जा पैसा था खाजी वञनि कोन लिखी सघंदो। मथो पिटे पिटे माण्हू छिता पिया थियनि। हाणे माण्हुनि में शऊर बि अची वियो आहे। सियासी हिसाब सां तव्हां ॾिसंदव न त बार बार भॻा बीठा आहिनि, बार बार कसम साक हे कयूं, वरी वरी हिन एसेंबलियुनि में अची बीठा आहिनि, पर कनि छा था? 74 सालनि खां इहे ख्वार ख़राबु थींदा, पंहिंजो वक़ार विञाईंदा, वरी उन्हनि ते हर को सोशल मीडिया ते, प्रिंट मीडिया ते या ॿियनि तरीक़नि सां माण्हू उन्हनि जूं बेइज़तियूं था कनि, माण्हू उन्हनि जूं गिलाऊं था कनि, माण्हू उन्हनि खे घटि वधि था ॻाल्हाइनि। पर पैसे कमाइण में को एॾो मज़ो आहे जो उन्हनि खे कंहिं बि गार ते, कंहिं बि बुजे ते कुझु थिए नथो।
सिंध असांजी सॼी सोन आहे। सिंध जे पाणीअ सां जेको ज़ुल्म कयो थो वञे इहो हथरादो आहे। बिजलीअ जेका लोड शेडिंग कई थी वञे इहो बि हथरादो आहे। सिहत जो जेको ज़ुल्म कयो थो वञे इहो बि हथरादो आहे। अमुन जेको ख़राबु कयो थो वञे उहो बि हथरादो आहे। कंहिंखां चोर लिकियल आहिनि, कंहिंखां करप्शन वारा मिनिस्टर लिकियल आहिनि। पब्लिक जे शौर हिननि खे उघाड़ो कयो आहे। उमेदु थो कयां त इन आवाज़ खे मथे उथारियो ऐं सिंध जे पाणीअ जे लाइ, सिंध जे ॿियनि हक़नि जे लाइ ज़रूरु तव्हां आवाज़ उथारियो, छो जो हे असां सभिनी जो कमु आहे। माण्हू ईअं न चवे त मुंहिंजो छा, मूंखे त पाणी आहे, मुंहिंजे घर में नलको लॻल आहे, जर लॻल आहे। इहा शइ नंढी सोच न रखो। असांजे मुल्क में अगरि पाणी न हूंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां बुख मरंदासीं, असां उञ मरंदासीं। दुनिया जी अज़ीम मां अज़ीम जेका शइ आहे जंहिं ते जंग लॻणी आहे उहा पाणी आहे। पाणी न हूंदो तव्हां असां न रही सघंदासीं। ऐं जेके मुल्क जा हुकुमरान आहिनि उन्हनि खे त हूअं बि ॿाहिरि वञिणो आहे। उहो अॼु सुभाणे जॾहिं बि हितां को मसइलो थियो त भॼी वञी ॿाहिरि वेंदा। उन्हनि जा अॻु में ई पैलेस, बंगला, महल उते ठहिया पिया आहिनि, उन्हनि जा कारोबार आहिनि। उहे हिते छो रहंदा? उहे हिते कमाइण आया आहिनि। पंहिंजो कमाई करे वरी हर को हलियो वेंदो पंहिंजे घर ॾे। हिन मुल्क जी सियासत जी तारीख़ तव्हां ॾिसंदव न, जेके बि हितां कमाए वञी ॿाहिरि वेठा आहिनि, कुराड़ा थी मरण महिल वरी अची मोटी अची हिते पूरबा आहिनि। हिननि खे छा थियो आहे करप्शन में? हिन मुल्क जो कानून अहिड़े तरीक़े सां ठहियलु आहे, हर को हिक ॿिए जी सपोर्ट कयूं वेठो आहे। उहो इन जे करे कोई कंहिंजो कपिड़ो नथो लाहे जो सभु करप्शन में भरिया पिया आहिनि। जे अगरि मां कंहिंखे चवंदुसि तूं अहिड़ो आहे, अगरि मूं में करप्शन हूंदो त चवंदो तूं कहिड़ो भलो आहे, तो बि त करप्शन कई न। इन जे करे हर को पंहिंजे वात ते हथु रखी वेठो आहे। इन जे करे हिन मुल्क में करप्शन थो थिए। हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो, पाणीअ जे लाइ आवाज़ उथारियो। जेके बि मुल्क जा मसइला आहिनि उन्हनि जे लाइ हमेशह आवाज़ उथारींदा रहंदव। मूंखे कंहिं नए मौज़ू ताईं ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।